सजावट जो भरिसां पीर हज़रत हयात शाह हज़ूरी जो उर्स मुबारक मल्हाए पियो वञे। 4 रोज़ा मेलो मुनक़िद कयो आहे। पंजाब ऐं बलूचिस्तान खां जेके पांधेड़ आया आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। हयात शाह हज़ूरीअ जो सालियानो उर्स मुबारक आहे, वरी धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे। हिन साल 4 धमाल कयूं आहिनि, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जा मशहूरु मल पहलवान पाता आहिनि ऐं भेटाई कलंदर जा नवाज़िल पहलवान पाता आहिनि। मेले में मोतैकू चिड़ागर ऐं केतिरा ई आइटम मौजूदु आहिनि। मिठाई जा दुकान, मञारी दुकान ऐं मौज़ूदु। अॼु मेले जी विची धमाल आहे। साईं हयात शाह जी हिन इलाइक़े जा जेके माण्हू वॾो प्यारु कंदा आहिनि हिन मेले सां, ऐं हे मेलो मां पाण कराईंदो आहियां। वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां हितां जा माण्हू हे मेलो कराईंदा आहिनि। असांजे पीर हयात शाह पाणे जो मेलो आहे। महांगाई बि वधी वियो आहे, तमामु घणो आहे, पर पोइ बि जेको हाल आहे हुन जा 5 बचका कपाए अची मेले ते तावन कयूं था। बुज़ुर्ग आहे लाल हयात शाह असांजे पीर आहे, हुनजे लाइ असां जो हर तावन कयूं था। मल बि आहिनि, 4 सूबनि जा मल आहिनि। इनशा ताला सेवण ऐं भिटाई में अहिड़ा मल न आया आहिनि जेको असांजो हयात शाह पीर ते आया आहिनि। जेको हाल आहे बिल ॾियूं था, तावन कयूं था, पीर फ़क़ीर सां तावन कयोसीं। इनशा ताला अञा बि असांजो मेलो अॻियां वधंदो। मथे साल में इनशा अञा बि भलो थींदो इनशा। सरकार जो वॾो उर्स मुबारक आहे। असां त पुराने टाइम खां ड्यूटी ॾींदा रहिया आहियूं, हेल बि अॼु आया आहियूं हाज़िरी ॾियणु। असांखे तमामु ज़्यादा ख़ुशी थी आहे जो आवाम जो जज़्बो ॾिसी, आवाम जो प्यार मोहबत ॾिसी हिते सरकार जे मेले में तमामु आवाम जो जज़्बो आहे। ऐं दुकानदारनि में मिठाई ख़रीद करण जे लाइ ऐं मलाखड़े जे लाइ ही मलाखड़े कराइण वारनि, मेले कराइण वारनि खे लख लख मुबारकूं आहिनि जो सरकार जो हेॾो उर्स मुबारक करायो अथनि। असां बि वॾा पहलवान, पहिरें जोड़ जा भला पहलवान वठी सरकार जी ड्यूटी ॾियणु आया आहियूं। उहा असांजी सरकार हयात शाह ड्यूटी क़बूल कंदी। सखी हयात शाह जो असां पाड़े वारनि जो फ़र्ज़ु आहे तामन करणु। बाक़ी मुंहिंजो सलाम आहे इस्माइल बुरड़े खे, जंहिं मल घुराया आहिनि, पहिरें जोड़ जा लतीफ़ जा मल घुराया आहिनि। मल में वॾो लुत्फ़ु अंदोज़ थियोसीं। तमामु बहितरीनु मल हुया, तमामु सुठा पहलवान हुया। महिरबानी।